डिस्ट्रीब्यूटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर सब्ट्रैक्शन यानी ज़रब जो कट जे लिहाज़ सां विरासत वारो कानून या उसूल थिए थो। इन उसूल खे इस्तेमाल करे हिन जुमिलो 5 ज़रबिया 9 कट 4 जेको ॾिंगीअ में मिलियल आहे चइजो इन खे हल कयो। हाणे हिन खे असां लिखंदासीं 5 ज़रबिया ॾिंगीअ में ॾिनल 9 कट 4। हाणे हिन खे असांखे हल बि करिणो आहे ऐं ॿीहर लिखिणो बि आहे। हाणे इहो विरासत वारो कानून असांखे इस्तेमालु करिणो आहे। हाणे असां हिन खे सिधो सो बि हल करे सघूं पिया की 9 कट 4 कयूं पोइ हुनखे 5 सां ज़रब ॾियूं। पर हिते असांखे हाणे विरासत वारो कानून इस्तेमालु करिणो आहे। विरासत वारे कानून जे हिसाब सां असां छा कंदासीं की 5 खे ॿिन्ही अंगनि सां ज़रब ॾींदासीं त असांखे ईंदो 5 पहिरियों, उन सां ज़रब ॾींदासीं 5 ज़रबिया 9। हाणे कट जी निशानी आहे, विच में कट जी निशानी वापसि ईंदी त पोइ लिखंदासीं 5 ज़रबिया ॿियो अंग कहिड़ो आहे असां वटि 4, असां वटि ॿियो अंग ईंदो 5 ज़रबिया 4। हाणे हिन सां 5 खे इस्तेमालु करे ॿिन्ही अंदरनि अंगनि जी विरासत कईसीं। पहिरियों 5 खे 9 सां ज़रब ॾिनीसीं, पोइ 5 खे 6 सां ज़रब ॾिनीसीं। अचो त हाणे पक कयूं छा इन जो जवाबु असां वटि सही अचे थो। पक करण लाइ असां भेटा ॾींदासीं, जीअं सिधो कयूं आहे 9 कट 4 करे। हाणे पहिरियों छा आहे असां वटि 5 ज़रबिया 9, त 5 ज़रबिया 9 थींदो 45, विच में कट जी निशानी आहे त कट करे 5 ज़रबिया 4 जेको बराबरि ईंदो 20 जे। त 5 ज़रबिया घणो आयो 4 20, त 45 कट 20 कंदासीं, असां वटि जवाबु आयो 25। हाणे असां इहो हल कयोसीं विरासत वारे कानून जे हिसाब सां। ठीकु आहे, विरासत वारो कानून ज़रब जो कट जे लिहाज़ सां करे हिनखे असां इन तरीक़े सां इस्तेमालु न कयूं आहे त असां डायरेक्ट करे सघूं पिया की पहिरियों छा कयूं आहे 5 खे ज़रब ॾियूं आहे ऐं अंदरि ॾिंगीअ जे अंदरि जेके मिलियल आहे 9 कट 4 इन खे हल कयूं। हाणे ॾिसो 9 कट 4 खे पहिरियों हल करिणो आहे, 9 कट 4 त 9 कट 4 असांजो बराबरि ईंदो 5 जे। हाणे छा बचियो 5 ज़रबिया 5, त 5 ज़रबिया 5 सां घणे बराबरि आयो 25 जे बराबरि। ऐं असांखे ॿिन्ही तरीक़नि सां जवाबु सां इहो मिलियो। असांखे सवालु मिलियल हो की विरासत वारे कानून सां हिन खे हल कयो, ऐं विरासत वारो कानून चयो, उसूल चयो, इन सां या सिधो जवाबु साॻियो आयो।